जी बिल्कुल सिंध जी नेटवर्क सतपारा सिंध सरकार के रांझनि वारे खाते सरकार सां शेर सिंध मुक़ाबलनि जे सिलसिले में अॼु कराची डिवीज़न जो शेर सिंध प्रोग्राम है वो अॼु कराची के पिपरी वारे इलाके अंदर जो शहीद बेनज़ीर भुट्टो फुटबॉल स्टेडियम है उनमें थी रहियो असां हिन वक़्तु फुटबॉल स्टेडियम में मौजूद आहियूं। मुझे हिन हथ कैमरामैन जेकर तव्हांखे ॾेखारे सघे तव्हां ॾिसी सघो था स्टेज तैयार थी चुको है साम्हूं ऐं जेको आहे इको साउंड सिस्टम जेको आहे वो लगी चुको है। उनके अलावा मलीर कराची बिन कासम टाउन गुलशन हदीद समेत कराची के मुख्तलिफ इलाक़नि मां माण्हुनि जो वॾो अंग जेको आहे हिन वक़्तु फुटबॉल स्टेडियम ग्राउंड में मौजूद है। उनके अलावा कराची डिवीज़न जा मल्ल पहलवान जेके आहिनि उहे बि वॾे अंग में हिन वक़्तु मौजूद आहिनि ऐं मलाखड़े जूं जेके तयारियूं आहिनि उहे आख़िरी मरहले में जेको आहिनि पहुची चुकियूं आहिनि दाख़िल थी चुकियूं आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम भी इंतहाई सख़्त कया विया आहिनि। उनके अलावा हिन ग्राउंड अंदर जेको आहे हज़ारनि जे तइदाद में कुर्सियूं जेके आहिनि उहे लॻी चुकियूं आहिनि। उनके अलावा स्टेज तैयार थी चुको आहे। उनके अलावा तव्हां ॾिसी सघो था स्टेडियम जे ॾाकड़ियुनि ते माण्हुनि जो जेको वॾो अंग आहे उहो बि मौजूद आहे। हिते बि जेके तमाशबीन आहिनि मतिलबु ॾिसंदड़ जेके माण्हू आहिनि उते मौजूद हूंदा। वॾो हिकिड़ो अंग आहे माण्हुनि जो हिन वक़्तु साईं जेको आहे ग्राउंड में पहुची चुको आहे ऐं माण्हू जेके आहिनि हिन वक़्तु इंतज़ार में आहिनि त मलाखड़ो जेको आहे केॾी महिल थो शुरू थिए ऐं ॿिए तरफ़ मल पहलवाननि जे पहुचण जो सिलसिलो आहे उहो बि शुरू थी चुको आहे ऐं थोरी देर में ही जेको आहे हिते बिल्कुलु कराची डिवीज़न जो जेको शेर सिंध मलाखड़े जो जेको इवेंट आहे उहो शुरू थियण वञे पियो। जी।